अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ख़बरनि जो सिलसिलो जारी आहे। ख़बर शामिल कंदासीं कराची खां। गॾा प्रेस क्लब कराची जी साल 2024 जो इलेक्शन सीनियर सहाफ़ी मीर अली गौर बलोच, यासीन बुरफत, निसार जान लाशारी जन जे निगरानी में थी गुज़री। इलेक्शन खां अॻु ॻोल्हण सदर मरहूम राजा इदरीस ख़ान लाइ 3 मिंटनि जी ख़ामोशी अख़्तियार कई वई ऐं मरहूम जे तस्वीर ते गुल रखी भेटा पेश करण बाद इलेक्शन जी कार्रवाई शुरू कई वई ऐं मेंबरनि खां फारम वसूल करण बाद इलेक्शन जी कार्रवाई जो अमल शुरू कयो वियो, जंहिंमें हेठियां उहिदेदार चूंडिया विया। चेयरमैन मीर अली गौर बलोच, सदर जयराम पड़ियार, नायब सदर गुलशेर बारिजो, जनरल सेक्रेटरी इम्तियाज़ जखरानी, जवानत सेक्रेटरी नादिमदीन बुगियो, प्रेस सेक्रेटरी मोहम्मद सालिम डायरी, खजानची मुजीब रहमान बुरफत, ऑफिस सेक्रेटरी रोशन कुमार, जॾहिं त वर्किंग कमेटी में यासीर बुरफत, असद जान जतोई, निसार जान लाशारी, मलिक मकसूद चनोटी, अली शाह बुरफत खे चूंडियो वियो। उन मौक़े ते 5 नवनि मेंबरनि वसीम बलोच, मकसूद अहमद, वकार बुज़दार, अली शाह बुरफत, ख़ालिद हुसैन मलिक खे मेंबरशिप ॾिनी वई ऐं कुझु दरख़्वास्तूं पेंडिंग में पियल आहिनि, जिन खे नज़रसानी जे लाइ नई काबीना जे हवाले कयो वेंदो। उन मौक़े ते ॻाल्हाईंदे नई चूंडियल उहिदेदारनि चयो त असां अॻु बि महदूद वसाइलनि बावजूदि इलाइक़े जे अवाम जी ख़िदमत कई आहे ऐं साॻिए वचन खे वरिजाईंदे चऊं था त इलाइक़े जे मसइलनि खे उजागर कंदा रहंदासीं ऐं इलाइक़े जे अवाम जो आवाज़ बणिजी उन्हनि जो आवाज़ आला ऐवाननि ताईं पहुचाइण जी कोशिश कंदासीं।